जी नाज़रीन, आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ पीरबख्श सुजरा वासी ज़मीन खे पाणी ॾींदड़ टिनि ॼणनि मुश्ताक पुट अब्दुल जब्बार जाफ़री, हज़ार ख़ान पुट शेरदिल जाफ़री, आबिद पुट ख़ान जाफ़री के 4 नामालूम हथियारबंदन हथियारनि जे ज़ोर ते खंभे वरितो। हिक ॼणे आबिद जाफ़री खे हथियारबंदन रस्ते में छॾे 2 ॼणनि अब्दुल जब्बार जाफ़री ऐं हज़ार ख़ान जाफ़री खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ मुग़ियुनि जे वारसनि ऐं जाफ़री इतिहाद पारां अब्दुस्सुबान जाफ़री, हिदायतुल्लाह जाफ़री, शौकत अली जाफ़री, मोहम्मद इब्राहिम जाफ़री, मोहम्मद सिद्दीक़ जाफ़री, रज़ा अली जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रोड ब्लाक करे पीरबख्श सुजरा लाड़े वटि इंडस हाईवे ते धरणो हुयो आहे। जी नाज़रीन, आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे भरिसां नापरकोट थाणे जी हद मां नामालूम हथियारबंदन पारां 3 ॼणनि खे खंभे वरितो आहे, जॾहिं त हिक ॼणे खे रस्ते में छॾे 2 ॼणनि खे अगवा करे कच्चे तरफ़ खणी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।